दवाई काने वञूं त चवंदा दवा काने ॾढ थी वियो आहे पता लाइ वञूं था न कहिड़ी दवा ॾियनि था कहिड़ी कान था ॾियनि उल्टी ही मिले न घुमरनि जी मिले न को बुखार ही मिले अब छो नथा ॾियो जे दवाऊं न आयूं असां ग़रीब लॻा पिया अस्पताल में कुझु कंदो बि न। जी नाज़रीन असां इन वक्त भानसदावत भरसा मंचूर ढंढ ॻोठ मोलाबख्श मला में मौजूद आहियूं जिते गेस्ट्रो वगे हिकु ॾींहं दौरान 3 मासूम ॿार फौत थी चुका आहिनि जॾहिं त 50 खां वधीक मासूम ॿार जेके गेस्ट्रो मुब्तला आहिनि जेके सिहत जेको अमलो आहे हिते मौजूदु न आहे न ई डॉक्टर आहिनि न वरी उन्हनि खे मेडिसिन ॾिनी थी वई आहे उहे जेके ग़रीब माण्हू जेके बेहारो मददगार आहिनि अचो त उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। छा थियो अथसि अमा? बुखार बीमार थी पिया खंघि हिनखे थियो आहे में ॾढ थी वियो आहे न दवाई काने वञूं त चवंदा दवा काने मोटी अचूं पहिरें दस्त असर दस्त बीठो वरी बुखार हींअर छॾेसि न त साको बि हलेसि छोकिरीअ खे दांह पई हलेसि कन में सूर पेट न कान थी मिले असां हीअं मोटी अचूं छा थियो अथसि? हिनखे दस्तरा थियासि जॾड़ी आहे पेट में वट थो पवेसि कॾहिं का दस्त थियो अथसि? 5-6 ॾींहं चौथो ॾींहुं इलाज नथा कनि इलाज कोन था कनि न असां दवा न की छा न असां कीअं इलाज कयूं हिनजो हा ठकी जाए न पेट बि दो सूर थियसि उल्टी बि थियसि बुखार बि अथसि वरी हिते सरकारी में खवंदा आहिनि हिकिड़ी टिकी ॾियो निमकोल ॾियो छॾनि न बोतल न सुई ग़रीब वीचारा माण्हू हिते बि अची चिराइनि पोइ अला ॾींद न पना घणनि ॾींहंनि खां वठी दस्त उल्टी थियो? 6-7 ॾींहं आहे जे पैसो आहे त खणी भॼूं था सेवण सरकारी में न त हिते वेठा न चिचिलाइनि पिया तव्हां डॉक्टर छा थो इलाज कोन था कनि? इलाज इहो था ॾियनि टिकी निमकोल बसि ऐं बुखार फटसि घणनि ॾींहंनि खां वठी अमा? 8-7 ॾींहं अथसि पोइ हिते इलाज कान थी थिए? हा वियासीं मले वारी शीशी ॾिनो प्यारी सी फ़ाइदो ई कान पियो उल्टी ही मिले न घुमरनि जी मिले न को बुखार ही मिले अब छो नथा ॾियो जे दवाऊं न आयूं आहिनि पोइ इन अस्पताल खां हूअं ई बंदि करे छॾीनि त न हुजे न आसरो हुजे भई इनके ठीक ना है हिन मुंहिंजे तड़े खे जाओ आयो दम साको घुमरो वञ ठीक ही नथो थिए ग़रीब लॻा पिया आहियूं केॾा भॼूं अस्पताल ॾे था वञूं त दवा कुझु कान थी मिले डॉक्टर अचनि था न अस्पताल में? न इहो अचनि था नमूने नमूने पंहिंजी पघारूं खायो बसि कयो टे करे वेठा आहिनि दस्त थिया आहिनि पेट में सूर ऐं असां ग़रीब लॻा पिया आहियूं अस्पताल में कुझु कंदो बि न हिकिड़ी टिकी ऐं दवा ॾेई घुमाए छॾियो कुझु ले नथो हिते 17 ॿारनि खे थी चुको आहे हिन अस्पताल सरकारी में का बि दवा ववा कोन्हे हिते ॿार वञनि था जे असां कुझु बि कोन्हे असां तव्हांखे दवा किथे ॾियूं वरी मोलाबख्श के ॻोठ मलाह जो ॻोठ आहे 17 ॿारनि खे दस्त उल्टी थी चुको आहे हिन में को बि अस्पताल में असांखे अपील आहे सईद मुराद फौत हिते 6 माण्हू फौत थी विया नंढा ॿार 6 मासूम ॿार फौत थी विया इन गेस्ट में असां हाणे अंग्रेज लफ़्ज़ गेस्ट आहे असां दस्त उल्टी चवंदा आहियूं हुनखे गेस्ट में 6 ॿार फौत थी विया आहिनि पर हिते को बि बिलो सिलो कोन्हे अस्पताल असां वटि आहे पर हुन में दवा का बि कोन्हे साईं मुराद अली शाह अपील आहे असां मला माइग्रेन जी मदद कयो वञे का अस्पताल ॾिनो वञे को दवा ॾिनी वञे इलाज दवा न आहिनि त इलाज किथे आहे दवा आहे कोन का डॉक्टर वेठा आहिनि भई दवा जो को बि सहूलियत न आहे असां ग़रीबनि खे दस्त उल्टी थी पियो त असां वटि अस्पताल सरकारी पंहिंजी खणी वियसि उते न दवा आहे न कुझु आहे न असां ग़रीब माण्हू असां इलाज जा पैसा न इन करे दस्त उल्टी करे मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो पेट में सूर घणनि ॾींहंनि खां वठी थियो? चौथो ॾींहुं आहे डॉक्टर कोन्हनि? न दवाऊं वग़ैरह बस एक टिक्की निमकोल था ॾियनि बस तो जी पानी चढ़ियो आहे तीअं पाणी सां ॿार न पीतो आहे असां वॾनि पीतो आहे चौथों ॾींहुं आहे मुंहिंजो ॾोहिटो ख़ुदि मुंहिंजो ॾोहिटो उनखे असां राति जो 2 बजे खणी सेवण पहुता आहियूं सेवण में न बोतल बि चढ़े न दवा बि लॻी पियो सरुनो आहे रियूं कयूं आहिनि तंहिंखां पोइ बड में अची हुन बोतल चाढ़ी आहे बेइलाज करे असांखे गॾियो अथनि ऐं दवाऊं जेके ॾियनि पिया से असांखे 12 पिया ॾियनि असांजे 12 रुगो तेल जा पैसा नथा ॾियनि त असां सेवण ताईं पहुचायूं असां ॿी बि अर्ज़ु कंदासीं त असांजी छितियूं हींअर किरनि पियूं इलाही माण्हू धकिजी पिया आहिनि महिरबानी करे असां खुलियल आसमान में वेठा आहियूं हाणे हादिसो थियो आहे जंहिंमें असांजो बचो ॿार अंदरि बीह नथो सघे ऐं महिरबानी करे असांखे तंबू बि ॾिना वञनि असां खुले आसमान में वेहूं बुखार दस्त बुखार दस्त पोइ डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर पहिरीं भान मां ॾसिया थी वरी उतां कोन वरी आया थी मोटी वरी हेॾा हिन बुबक मां ॾसियो त वरी अॼु खणी विया थी अॼु सवारी कोन मिली हिते जेका हॉस्पिटल हीअ हॉस्पिटल आहे त चवंदा जॾहिं बि वञूं था मां ई थो वञा त मूंखे ई दवा कोन था ॾियनि पिया दवाई कान्हे का ॾियूं छा ॾसूं छा
उनखे इलाज नथो कयो। सबबु इहो आहे त हिते PPH जी हीअ आहे असांजी डिस्पेंसरी, हिनखे तक़रीबन 27 साल हलंदे थिया आहिनि, पर तक़रीबन 20 साल असां डॉक्टर हुयो जेको मेडिकल हूंदो हो, पर जॾहिं हीअ जो चोथों साल आहे डॉक्टर असांजो जेको सो मेडिकल हो सो उनजो प्रमोशन थियो हलियो। हाणे हिन वक़्तु जेके बि आहिनि हिते डिस्पेंसर आहिनि ऐं को बि डॉक्टर कोन्हे को, डॉक्टर डिस्पेंसर बि चङा आहिनि पर उन ॻाल्हि जी दवा कोन्हे का, को बि हिते सहूलियत कोन्हे। LHV आहे हिकिड़ी साहब जेका टेक्निकल आहे, उनखे बि का दवा कोन्हे जेको माण्हुनि जो इलाजु करे। हाणे मसइलो का जो हिते बंदि मंछर ते 20 खां 25 हज़ार आबादी आहे, 4-5 किलोमीटर जी आबादी में बूबकनि खां वधीक आहे। हिनखे BHU जो दर्जो ॾिनो वञे त बहितर आहे, भला न त जेसीं ताईं डिस्पेंसरी आहे ओसीं ताईं हिनखे मेडिकल डॉक्टरनि जो त ख़बर पए। हुन खां अलावा PPH खे जेका ॾिनो आहे ठीकु आहे, उहा दवा मुश्किल सां हली, उनजी सिर्फ़ु 10 ॾींहं जी दवा आहे जेका 1.5 महीने या 2 महीने खां पोइ अचे थी। हाणे इन ते त हीअ ॻोठ न हली सघंदो। हितां जा मिसकिन माण्हू हाणे पेट्रोल एतिरो महांगो थी आहे, जेकॾहिं 7 को रेस्क्यू करा त 2000 वटि माण्हू हाणे मिसकिन जो वाट थी ॿार गुज़ारे थो वञे हलियो। ऐं असां इहा सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं, साईं मुराद अली शाह खे, त ख़ुदा रा हीअ मंछर जे लाइ अॻु ई तबाही बर्बादी, वरी मथां सैलाब, मथां पाणी जेको सो असांजो RO प्लांट जो हो उहे बंदि थी विया, उनखां पोइ जेको सो हाणे माण्हू मंछर जो पाणी इस्तेमालु था कनि। 10 साल सां पाणी छुड़ियो कोन पीतो आहे, हाणे उहो जेको पाणी छुड़ियो पिए थो उन में गैस थो आहे। ॿार जो कलाक 2 असांजा ॿार गुज़ारिया आहिनि, पर थी सघे त वॾनि खे तकलीफ़ घणी आहे पर उहे त बर्दाश्त करणु, ॿार नथा बर्दाश्त कनि। तव्हां पाण माण्हुनि जा व्यूज़ पाण था पाण खां पुछियो अथव। हाणे हिते जी हालत इहा आहे जो माण्हू केॾांहुं वञे। सुबुह जो हे छोकिरो मूं असांखे अॻियां बीठो इन मूंखे फ़ोन करे चयो था मूं वटि पैसा कोन्हे, सची मुंहिंजी मूं वटि पैसा कोन आहे, वीचारो वेही रहियो। हाणे हुनखे चयो त पैसा खणी वञे, पर हाणे जेॾी महिल का सवारी मिले त वञे, इहा हालत आहे हुनजी। केतिरा मासूम ॿार हिकु हर घर में 1-2 ॿार आहे। 10-20-30 माण्हू हितां वञनि था अस्पताल, रोज़ 30-40-50 थी वञनि था। सरकारी अस्पताल में बि तव्हां ॿुधा कंदा हाणे इलाज अॻियूं कोन्हे, जेको अॻु में वठि वठा हूंदी, सेवण में ॾाढो सुठो सहूलियत हूंदी, पर हाणे डायरिया जे लाइ मसइलो कोन्हे को ऐं माण्हू खे दवा ॾियो ओॾी महिल कर्जा पिया ॻाल्हायूं। हाणे ग़रीब माण्हू काॾे वञे, ठीकु पड़े हाणे तव्हां 500 किराया करे वञे, 2000 रुपया ॿियो ख़र्चु करे वञे, उहा ई दवा मिलणु छा पेनाडोल या कहाणी छा पोनेस्टान फोडका छा ॾियो, उनखे फ़र्क़ु कोन्हे पइजी वञे। जी नाज़रीन, अवां हिते ॻोठ मौला बख्श मला मासूम ॿारनि औरतुनि ऐं मर्दनि जा ॻाल्हियूं ॿुधाऊं। उनजो चवणु आहे त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी हिते ॻोठ मौला बख्श मला में गैस्ट्रो वबा इख़्तियार करे वई आहे, जंहिं सबबु 4 खां 6 जेके मासूम ॿार आहिनि फौत थी चुका आहिनि। 50 खां वधीक मासूम ॿार जेके आहिनि हिन महिल बि गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। पर अफ़सोस ज़िले इंतिज़ामिया सिहत का तो अगूर निंड आहे। ही सिंध जो वॾो वज़ीर सिहत मुराद अली शाह जो चूंड तक आहे, उन बावजूदि हिते का बि सहूलियत सिहत जी का बि सहूलियत न आहे। सिंध जे वॾे वज़ीर खे बि घुरिजे त हिन माण्हुनि जो बि ख़ासि ध्यानु ॾेई हिननि खे जेको आहे सिहत जो सहूलियत ॾेई हिननि खे वधीक परेशान खे बचायो वञे। कैमरामैन ज़मीर चांडे सां गॾु आदम मेंगल, अवामी आवाज़ TV, भानसैदाबाद।